दोस्तों ये पाकिस्तानी क्रिकेट टीम है रांदि जी लाइक़ ई कोन्हे गई जट जट या पुट जी टीम में शामिल थिया आहिनि सभु सिफ़ारिशी आहिनि सॼो मुल्क जेको हिन जे करे जाम थियो वञे सभु वेहनि था रांदि ॾिसूं सभु जा सभु पर्ची वारा प्लेयर आहिनि कप्तान जेको आहे हिन जी अगरि टेस्ट में बि जॻह कान थी ठहे उनखे 2020 कप्तान कयो अथनि इहा गुज़ारिश कंदुसि बराए महिरबानी अहिड़नि क्रिकेट खे ॾिसण खां भींग भली आहे हिननि खे सॼो जे सारे जो लाभारो हले पियो अची उहो लाभारो कनि हिननि खे जेको टीम में रहण जो कमु ई कोन्हे मुल्क जो पैसो बर्बादु पिया कनि हिननि खां ठीकु आहे वुमेन टीम जेका आहिनि उहा फड़काए उहा बि रांदि सुठी रहंदी हिते निभागा कंहिं कम जा ई कोन्हे लानती असीं निंड फिटा आहियूं बेगरत जे करे वेठा आहियूं सॼी राति वेठा ॾिसूं मैच ते छा था कनि दुआऊं अलॻि हीअ दुआउनि सां बि कोन था खटे सघनि महिनत निभागा कुझु बि पाण करियो कुझु ताईं दुआऊं बि हलनि पर हिंदुस्तानी टीम अॼु वरी ॿियो मैच खटे वई हिननि जा इहे हालात रहिया हिननि जा इहे जेके इहा रांदि आहे इन रांदि खां भींग भली आहे माण्हू चवंदो अहिड़ी क्रिकेट पाकिस्तान जी टीम खे बंदि करे छॾनि ख़ुदा हाफ़िज़।